अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हांखे ख़बर आहे त तक़रीबन मुसलमान केतिरे ॾींहंनि खां ज़ोरदार बरसाति जारी आहे ऐं मुसनात खाते जेका अॻु थी गई उहा सची साबित थी आहे। एतिरी बरसाति वसी आहे जो हर तरफ़ पाणी पाणी थी वियो आहे ऐं माण्हू वीचारा ग़रीब तबिको ॾाढो परेशान आहे ऐं कारोबार जे हिसाब सां जेको तो ग़रीब तबिको मज़दूरी जो करे थो, मिसाल उनजी मज़दूरी ठप लॻी पई आहे। असीं हस्बे मामूल ईंदा रहंदा आहियूं हिते हिन होटल ते चांहि जे हवाले सां, पर तव्हां ॾिसी सघो था कैमरे जे अख में त हिते हिकिड़ो ग्राहक तव्हां नज़र कोन पियो अचे। मौसम अहिड़ी थी वई आहे ऐं हीअ अब्दुल ख़ालिक वटि वेठो आहे, हिन पासे जेको सो आहे ख़ालिद नवाज़ आहे ऐं असीं हिते इंजॉय लाइ ईंदा आहियूं। तव्हांखे ऐं कैमरे जे अख में ॾेखारिया होटल जो नज़ारो हीअ तव्हां ॾिसो, मुकमल इहो सॼो होटल जूं कुर्सियूं वग़ैरह सभु ख़ाली आहिनि ऐं बरसाति एतिरी पई आहे जो माण्हू ग़रीब गुरबो जेको तमामु घणो तंग थी वियो आहे इन हवाले सां। पाण मौसम जे बारे में ख़ालिक खां पुछां थी। ख़ालिक वठी मौसम जे बारे में थोरो ॿुधाइजो। साईं, मींहुं ॾाढो पियो आहे, ग़रीब माण्हू रुली विया आहिनि, रोज़गार ख़तमु थी वियो आहे। पहिरियों तबिको जेको मज़दूरी कंदो उहो घर वेही रहियो आहे। हुकूमत घुरिजे त हिन कुझु ॿाहिरि करे ऐं बदीन खे फौरी तौर ते जेको हीउ सामूंडी पासो आहे उन खे माना आफ़त कराए ॾेई पोइ उन्हनि खे भाण ॾिजे मुहैया करे। इन हवाले सां इहो ख़ालिक इहो चवणु आहे त तमामु बरसाति घणी पई आहे, माण्हू ग़रीब तबिको ॾाढो तंग आहे ऐं बेरोज़गारी जे करे, ऐं हुकूमत खे कोशिशि करणु घुरिजे त हिनखे रिलीफ का ॾिनो वञे, कुझु माण्हुनि खे सहूलियत। इन हवाले सां ख़ालिद नवाज़ पंहिंजे वीचार ॿुधाईंदो। दादा इहो अल्हम्दुलिल्लाह बारिश जारी रही आहे ऐं केॾी वॾी तबाही अची आहे ऐं मुश्तदार बारिश जेका हली आहे 24 कलाक ऐं हिन में जो हिकु आहे न साइकिल सां ॾिसंदा आहियूं केटी जोड़ी जो ॾिठी आहे, ढोरो प्लांट ॾिठी आहे, इहे सभु असां इलाइक़ा ॾिठा आहिनि, इहे सभु ज़ेरिया बची चुका आहिनि ऐं मज़ीद अलाह पाक जो वॾो करम आहे त बारिश जेका आहे बंदि थी चुकी आहे ऐं हिन हवाले सां जेको आहे मज़ीद बारिश जेकॾहिं वधीक थिए थी त तमामु वधीक नुक़सानु थी सघे। जीअं ख़ालिद नवाज़ जी तव्हां ॻाल्हि ॿुधियो त बिल्कुलु इहा ई साॻी सूरत हाल आहे, पर मौसम हींअर पहिरीं खां इलाही जेको चेंज थी वियो आहे। इम्कान आहे त सुभाणे ताईं मौसम बिल्कुलु क्लियर थी वेंदी।